माजुरन के हक ॾियो 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 माजुरन के हिन मुश्किल दौर में असां अपीलूं करे करे बेज़ार थी पिया आहियूं सर। अञा ताईं असांजी का वायर न थी आहे सर। असां पढ़ियल लिखियल आहियूं। डोमिसाइल कागज़ PRC हर शइ मुकमिल कहिड़े सूरनि सां असां कागज़ ठाराहियूं असांखे ख़बर आहे। मुझे पी के नौकरी ॾियो। असां बाबा मज़दूर आहे असांखे असांजो स्कूल परते आहे असां राहे कोन जेका असां ॾियूं रश्के में चढ़ी असां स्कूल पढ़ूं हिकिड़े टाइम मानी था खायूं हिकिड़े टाइम खायूं को था असांखे असां पेनूं न आहिनि के सांचा बि न आहिनि के जो असां लिखी ऐं पढ़ूं। बाबा जी हालत ॾिसो रहम कयो। हक ॾियो माजुरन के हक ॾियो माजुरन के हक ॾियो माजुरन के हक ॾियो नौकरी ॾियो। असां वटि न को कपिड़ा आहिनि न कुझु आहे ऐं असांजी मानी हिकिड़े वेले जी आहे असां राति जो खाईंदा आहियूं वरी सुबुह जो वरी इहो बुख ते हूंदा आहियूं। असां स्कूल पढ़ंदा आहियूं असां न को साचो आहे न को पेन आहे असां कीअं पढ़ी सघूं न को किताब असां किराए जा पैसा कोन्हनि खे